अस्सलामुअलैकुम। सिंध ऑनलाइन स्कूल सिस्टम में अवां शागिर्दनि मलिकार आऊं आहियां अवां जे इल्म कीमिया जो उस्ताद। अॼु अवां जे साम्हूं जेको प्रैक्टिकल परफॉर्म कंदासीं उहो इहो आहे त मुख़्तलिफ़ केमिकल्स जी असांखे pH फाइंड आउट करणी आहे। pH ॻोल्हण जे लाइ मुख़्तलिफ़ केमिकल्स असां तयारु कया आहिनि, जिन मंझि सल्फ्यूरिक एसिड आहे, हाइड्रोक्लोरिक एसिड आहे, नाइट्रिक एसिड आहे, सोडियम हाइड्रोजन कार्बोनेट आहे, पोटाशियम नाइट्रेट आहे ऐं सोडियम कार्बोनेट आहे। ही 6 क़िस्मनि जा मुख़्तलिफ़ केमिकल्स अवां जे साम्हूं तयारु आहिनि टेस्ट ट्यूब्स जे अंदरि, जिन ते असां लेबल लॻाए छॾिया आहिनि। टेस्ट ट्यूब रेक आहे असां वटि। इन जी pH फाइंड आउट करण जे लाइ असांखे pH पेपर घुर्बल आहे। इहो जेको pH पेपर आहे इन जे अंदरि मुख़्तलिफ़ क़िस्मनि जूं ही pH जूं पटियूं आहिनि, जेके असां इन सॉल्यूशन में डिप करे ऐं इन जी pH मालूम कंदासीं। pH मालूम करण जे लाइ ही pH जा डिफरेंट कलर्स आहिनि असां वटि। 1 खां वठी 14 ताईं pH जी रेंज आहे असां वटि। इन सॉल्यूशन में जॾहिं pH पेपर डिप कंदासीं, डिप करण खां बाद में जॾहिं कलर मैच कंदासीं त कहिड़े नंबर सां कलर मैच थो थिए पियो, इहा उन सॉल्यूशन जी pH थींदी असां वटि। त हाणे इन सॉल्यूशन जी pH मालूम करण जे लाइ हिननि मंझां पटी कढंदासीं असां ऐं सॉल्यूशन में डिप करे ॾिसंदासीं। मिसाल असां पहिरियों सॉल्यूशन खयो आहे सोडियम हाइड्रो ऑक्साइड, NaOH सोडियम हाइड्रोक्साइड जो फार्मूलो आहे। इन जे अंदरि असां हिन पटीअ खे डिप कंदासीं त इन जो कलर मेंशन थींदो असां वटि। जॾहिं सोडियम हाइड्रोक्साइड खे असां डिप कयोसीं त इन जो कलर असां वटि डार्क पर्पल कलर नज़र आयो आहे। ऐं जॾहिं इन पटीअ ते असां इन कलरनि खे मैच था कयूं त असां ॾिसूं था त इन सोडियम हाइड्रोक्साइड जो जेको कलर आहे उहो 14 नंबर सां मैच थो करे पियो। यानी सोडियम हाइड्रोक्साइड जो जेको ही सॉल्यूशन तयारु थियल आहे असां वटि, इन सोडियम हाइड्रोक्साइड जे सॉल्यूशन जी जेका pH बीहे थी पई असां वटि pH पेपर ते, उहा असां वटि 14 यानी 14 आहे। अहिड़े नमूने सां वरी असां ॿियो सॉल्यूशन खणंदासीं। इहो सॉल्यूशन आहे असां वटि पोटाशियम नाइट्रेट, KNO3 जो फार्मूलो आहे। इन में साॻे नमूने सां इहो pH पेपर डिप करण खां बाद में असांखे ख़बर पवंदी त कलर ईंदो। कलर मंझां असांखे ख़बर पवंदी त इन जी जेका असां pH केतिरी आहे। जॾहिं कलर कढंदासीं ॿाहिरि ऐं असां ॾिसूं था पिया त इन जो जेको कलर आहे उहो लाइट ग्रीन कलर अचे थो पियो। ऐं जॾहिं इन कलर खे असां हिन पटीअ ते मैच करे ॾिसंदासीं, यानी 1 खां वठी 14 ताईं मुख़्तलिफ़ कलर्स आहिनि। कलरनि खे जॾहिं असां मैच करे ॾिसूं था पिया त इन जो जेको कलर आहे असां वटि उहो 7 सां तक़रीबन मैच थिए थो पियो। यानी पोटाशियम नाइट्रेट जी जेका असां वटि pH आहे उहा असां वटि 7 आहे। इन जी pH असां पाण नोट कंदा हलंदासीं त सोडियम हाइड्रोक्साइड जी pH असां 14 थी, पोटाशियम नाइट्रेट जी असां वटि pH जेका आहे असां 7 थी। उन खां बाद में वरी ॿियो सॉल्यूशन तयारु कयो असां वटि सोडियम हाइड्रोजन कार्बोनेट या सोडियम बाइकार्बोनेट। साॻे नमूने सां असां pH पेपर मां पटी खणी करे इहा इन सोडियम हाइड्रोजन कार्बोनेट या सोडियम बाइकार्बोनेट सॉल्यूशन में डिप कंदासीं त कलर ईंदो। उन कलर जी मदद सां असां ॾिसंदासीं त इन जी pH केतिरी आहे। हाणे जॾहिं हिन कलर खे असां मैच करे ॾिसंदासीं ऐं ॾिसूं था पिया त सोडियम हाइड्रोजन कार्बोनेट जो कलर जेको आहे उहो 9 नंबर वारे कलर सां बिल्कुलु मैच थो थिए पियो। यानी सोडियम हाइड्रोजन कार्बोनेट जी pH जेका आहे उहा असां वटि 9 आहे। अहिड़े नमूने सां वरी असां वटि ॿियो जेको सॉल्यूशन तयारु कयो आहे उहो आहे असां वटि नाइट्रिक एसिड HNO3। इन नाइट्रिक एसिड जी pH फाइंड आउट करण लाइ इहा pH जी पटी इन में डिप कंदासीं। डिप करण खां बाद में जॾहिं इन जो कलर मेंशन थींदो ऐं कलर ॾिसूं था पिया असां त इन जो कलर हिन ते मैच कंदासीं पटीअ ते त इहो कलर असां वटि नंबर 1 कलर सां मैच थिए थो पियो। यानी पोटाशियम नाइट्रेट यानी KNO3 जी जेका pH बीहे थी पई असां वटि उहा असां वटि 1 थी अचे पई। अहिड़े नमूने सां ॿियो सॉल्यूशन आहे असां वटि तयारु थियल HCl यानी हाइड्रोक्लोरिक एसिड। pH पेपर खणी करे इन खे डिप करे ॾिसंदासीं त हाइड्रोक्लोरिक एसिड जी pH असां वटि केतिरी थी बीहे पई।
जॾहिं हाइड्रोक्लोरिक एसिड जो कलर ॾिठोसीं असां त इहो असां वटि रेड कलर थो अचे ऐं इहो मैच था कयूं त इहो बि असां वटि नंबर 1 सां मैच थो करे पियो, यानी हाइड्रोक्लोरिक एसिड जी pH बि जेका ठही आहे असां वटि उहा घणी ज़ाहिर थी आहे, उहा हिकु थी आहे। ऐं बाक़ी असां वटि आख़िरी सॉल्यूशन आहे सल्फ्यूरिक एसिड H2SO4। इन सल्फ्यूरिक एसिड जी बि जेकॾहिं असां pH फाइंड आउट करणु चाहियूं त इन मंझां बि असां pH पेपर मां हिकिड़ो पेपर खणी करे सल्फ्यूरिक एसिड जे सॉल्यूशन में डिप कंदासीं त डिप करण खां बाद में इन जो कलर असां वटि मेंशन थींदो ऐं उन कलर खे जॾहिं असां pH पेपर जी रेंज ते जेके मुख़्तलिफ़ कलर्स आहिनि उन्हनि कलरनि सां जॾहिं असां भेटाए ॾिसंदासीं त इहो बि तक़रीबन असां वटि हिकु नंबर कलर सां मैच थिए थो पियो त यानी सल्फ्यूरिक एसिड जी pH बि असां वटि हिकु निकिती। यानी असां ॾिठासीं त कुझु सॉल्यूशंस अहिड़ा हुया जंहिंजी pH 14 पई अचे, कंहिंजी pH 7 निकिती असां वटि, कंहिंजी pH असां वटि 9 निकिती ऐं कंहिंजी pH असां वटि 1 थी अचे पई। pH जी जेका रेंज आहे असां वटि उहा 1 खां वठी 14 ताईं आहे। 1 खां वठी 7 जे राउंड अबाउट करीब जेकॾहिं ईंदासीं त इहे एसिडिक प्रॉपर्टीज़ ॾेखारींदियूं। 7 जेका पॉइंट आहे उहा न्यूट्रल पॉइंट आहे। 7 खां अबो जेके बि नंबर्स आहिनि असां वटि उहे बेसिक पॉइंट शो कंदा, यानी पोटेशियम नाइट्रेट जेको सॉल्यूशन असां तैयार कयोसीं इन जी pH असां वटि 7 बीठी, यानी पोटेशियम नाइट्रेट असां वटि न्यूट्रल आहे। सोडियम हाइड्रोक्साइड जी pH 14 बीठी, यानी सोडियम हाइड्रोक्साइड असां वटि बेस आहे। असां ॾिठोसीं त सोडियम हाइड्रोजन कार्बोनेट जी pH 9 बीठी असां वटि, त यानी इहो बि असां वटि बेस आहे। ऐं ही जेके टे एसिड्स आहिनि नाइट्रिक एसिड, हाइड्रोक्लोरिक एसिड ऐं सल्फ्यूरिक एसिड, इन्हनि जी pH असां वटि 1 बीठी, यानी इहे असां वटि स्ट्रॉन्ग एसिड्स में काउंट थियनि था पिया। त यानी pH पेपर जी मदद सां कहिड़े बि सॉल्यूशन जी असां pH फाइंड आउट करे सघूं था पिया त कहिड़े सॉल्यूशन जी केतिरी pH आहे। थैंक यू वेरी मच।